जी नाज़रीन, असां कंदकोट जे शिकारपुर रोड ते मौजूद आहियूं। शदीद सर्दी लगी पई आहे। अचो हिते जेको लंडे बाज़ार में जेको त ख़रीदारनि को आहिनि को शहरियुनि को पुछा कंदासीं त सस्ती बाज़ार लॻल आहे जंहिं महांगी लॻल आहे। अचो त शहरियुनि सां ॻाल्हियूं कयूं। अस्सलामुअलैकुम। कीअं साईं महांगी मिले पई लंडे बाज़ार में या जहाँ रेट वधीक आहे हिते? साईं तक़रीबन रेट अल्लाह जी महिरबानी सां सम्झो था जेकी वाणकी बाज़ार आहे उनखां मुनासिब रेट आहे। एॾी महांगाई बि नथा ॾियनि, जंहिंखे ग़रीब आहे उनखे असां रिआयत कई वञे थी। ऐं जेके ॾिसनि था सुठो माण्हू आहे, खाइण पीअण वारो आहे, उन खां 2-3 रुपया सुठा मथे चार्ज करनि था। बाक़ी तक़रीबन अहिड़ी का शिकायत कोन्हे। त अल्लाह जी महिरबानी सां जेको बि माल आहे लुंडे बाज़ार में सूटर खां वठी जुराबे ताईं सुठो मिले थो। अहिड़ी का असांखे महसूसु नथी थिए ॻाल्हि त बाबा ठीकु आहे, को नाजाइज़ी हले थी हिते। हे बि ॿाहिरों जा परदेसी मुसाफ़िर आहिनि, अलाए पिशावर खां कोटिया खां आयल आहिनि। तक़रीबन ॾिठो वञे त जेके असांजी शहर जी मार्केट आहिनि उन्हनि खां तमामु बहितरीनु रेट हलाइनि था। महांगाई नथा ॾियनि बिल्कुलु। सर्दी आहे? सर्दी बिल्कुलु फर्स्ट क्लास सर्दी आहे। इन खां वधीक सर्दी त थी बि न आहे, असां ॾिठी बि कोन्हे। सॼो ॾींहुं अंधारो हले थो, बरसाति हले थी। अञा इन खां वधीक बि कहिड़ी बरसाति सर्दी। 200 खां वठी 3000 ताईं सूटर ॿुधाइनि था। हाणे ग़रीब माण्हू काथूं अफोर्ड करे सघंदो? हिकिड़ो ग़रीब सर्दी आहे, हिते सर्दी जो इलाइक़ो आहे। 25 खां 3000 रुपया ऐं आख़िर में 1400 में बि ॾियनि था। केरु हिकिड़ो ज़िद करे बीहे थो, उनखे पैसो वारो अचे थो, उनखे ॾेई छॾनि था। ग़रीब खे ॾियनि ई नथा। ग़रीब 3000 काॾूं अफोर्ड करे सघे? हिन सर्दी जे हे नंढा ॿारनि जा सूट 1000 रुपये में ॾियनि था। कोई सस्ताई न आहे। अञा बि वाणकाई बाज़ार में दुकाननि में वेठा आहिनि, उहा रेंट भरनि था, किराया भरनि था। उन्हनि खां बिल्कुलु हिननि खां उहे सस्ता आहिनि। ही रोड ते वेठा आहिनि, सरिया वेठा आहिनि, न को हिननि जो रेंट आहे न को ॿियो कुझु आहे। ऐं सरिया मन मस्ती में जेको आहे पठाण। असांखे मुतालबो आहे सूटनि खे सस्ता करनि। ग़रीब अमीर हिकु जहिड़ो पाई सघे, ऐं हिकिड़ो अमीर पाए थो, ग़रीब नथो पाई सघे। ग़रीब अमीर जो तबिको हिकु ई हुजे, हिकु ई सूट ॾिए। उहे ई सूट 2500 ॾियनि था, उहे सूट 1500 में बि ॾियनि था। इहो छो भला? हिकु ई रेट करे अमीर ग़रीब जी हिकु ई रेट थी वञे। महंगाई अरूज ते चढ़ियल आहे। महंगाई सस्ता थिए नथी। असां आवाम जचड़े में न भाॼी आहे, बुती आहे, को कपिड़ो आहे, को काशे वठूं था, उहा महंगाई में अची वियो आहे। सस्ता थी वञे इन जे लाइ महंगाई आहे, नथो वठी सघे। थोरो घणो उन में सस्ता बि हुजे। फी जैकेट आहे 500 रुपया, लूंडे ते बि नथा वठी सघूं। ग़रीब माण्हू काॾे वञे? इमरान ख़ान खे गुज़ारिश आहे त सस्ता कई वञे, महिरबानी। बि ॾाढी महांगाई आहे, सब्ज़ी बि हर शइ महांगाई आहे। इंदौर में इमरान ख़ान ॾाढी महांगाई करे छॾी आहे। जेकी शइ वठणु वञूं था हर शइ में महांगाई आहे। ग़रीब माण्हू नथो पुॼी सघे कंहिं बि शइ में। लंडे में महांगाई हर शइ में साईं, दुकान खां वधीक लंडे में महांगाई आहे। जी जी। अपील डीसी साहब खे सस्ता करे। हा साईं, अपील त आहे डीसी साहब खे सस्ता करे, अञा भली ॻाल्हि आहे। ग़रीब आहियूं साईं, किथे बि नथा पुॼी सघूं। दुकान त छॾियो, लंडे में बि 500 खां घटि का शइ बि नथी मिले। डीसी साहब खे इहा अपील आहे त थोरी सस्ताई करे त भलाई थी वेंदी साईं। हिते त माशाल्लाह लगी पई आहे। हाँ साईं, बिल्कुलु महंगाई आहे साईं, बिल्कुलु महंगाई आहे। दुकान में हाँ साईं, बिल्कुलु जी साईं जी। जी साईं, दुकान को ही चढ़िया बिल्कुलु। दुकान ते वठो। बस ग़रीब माण्हू सर्दी में घुमे पियो, छा करे हाणे? दुकान साईं सर्दी आहे, बिल्कुलु सर्दी आहे माशाल्लाह। ॾिसो त सस्तो साईं, बिल्कुलु सस्ती ॻाल्हि थिए, बिल्कुलु सस्तो ई थिए। जी हाँ, वॾो महांगो आहे। असां ग़रीब काॾे वञूं? सॼो महांगो आहे। गवर्नमेंट जो अपील कोई? गवर्नमेंट में न आहे। पठान मां कंदा हले गवर्नमेंट, ख़बर न आहे। हाँ, तव्हां ॿुधायो साईं, सस्तो करे असांखे बि। असां बि वठूं, हे सॼे ग़रीब आहिनि। ठीकु आहे साईं। तब्दीली आयो आहे न, जॾहिं हर शइ महांगो 1800 1900 हिकिड़ो गिडा। हा नंढो। सर्दी त पाण ॾिसो था, ग़रीब थी आहे। सारी पापड़ थिया आहिनि, सरोन में माकड़ सिधा। गवर्नमेंट इंतज़ामी आराम करे वेठो आहे। इहा हाल आहे वॾे जो इमरान ख़ान जो। सभु इलेक्शन जा सस्ता नथो थियनि, छा कयूं? सस्ता करनि था। डीसी सां नथो करे सघूं ख़रीदारी। पैसा हुजे त ख़रीदारी कयूं न। डीसी पाण आराम में वेठो आहे, असां ई लोड़ूं था। ग़रीब आवाम काॾे वञे? ॾिसे थो पाण हर शइ महांगो आहे। वाह, ॾिसण में वियो आहे, पटालू वठण बि वियो आहे, हेठि गिडो आहे वरी। सफ़ा महांगो। ग़रीब ॿार ईअं वेठा आहिनि, ॾियनि था सफ़ा नथो ॾेई सघनि। 18 बि फ़र्क़ु पियो आहे पहिरियां जे हिसाब सां। हाणे जेको आहे सो मां सम्झां थो त माण्हू खाइण जे लाइ करे या कुझु शयूं थधि जे लाइ वठे। सर्दी बि हिते घणी थी वई आहे, त
महांगाई आहे तमामु घणो जेको आहे फ़र्क़ु पियो आहे पोएं साल बि खां वठी हिन साल तमामु घणो फ़र्क़ु पियो आहे। अञा दुकानुनि ते तव्हां वञो त उते हर शइ डबल ते मिले थी, कुझु वरी हिते माण्हू सही थो थी वञे ऐं मेंटेन माण्हू करे थो वञे। कोशिशि इहा आहे त महांगाई खे कुझु घटि कयो वञे, हर शइ ते महांगाई आहे। तव्हां पाण ॾिसो सामान वठो, खाइण पीअण जी शयूं वठो या माण्हू जैकेट वठे, अगरि हिकिड़ो माण्हू वठे थो त वरी भाउ जे लाइ वॾे जे लाइ बि सोचणो थो पए त भाउ उन्हनि जे लाइ बि वठिणो आहे, पोइ वरी ॾुखियाई थी थिए तमामु घणी। कोशिशि इहा आहे गवर्नमेंट खे असां जेको आहे चऊं था त घटि में घटि खाइण पीअण शयुनि ते ऐं पाइण वारी शयुनि ते असांजे लाइ फुल माना हिकिड़ो तमामु घणो ताउन कयो वञे जीअं माण्हू मेंटेन करे सघे। चलते ज़्यादा नहीं चलते क्योंकि इधर लोग जो पुराना माल लेते हैं ज़्यादा, ये नया माल कम चलते हैं। ये लोग जो है ना पुराना माल समझते हैं ये नया है। ठीक है सर, आवाम कह रही है कि महंगा बिल बात सुनिए लोंडा, इसमें आपको 100 वाला भी मिलेगा, सर्दी निकल जाएगा। कोई वो ऐसा बंदे आते हैं वो बोलते हैं हमारा को अच्छा चीज़ दिखाओ, उसमें अच्छा चीज़ भी रखा है, 10-12 दाने रखा है, ज़्यादा नहीं। ठीक है, 100 वाला भी है, 100 वाला जो 80 वाला भी है। ये पठान ने रखा है, उधर नीचे उतारा है, रख दिया बस। कल ये नया डिज़ाइन आया ठीक ठाक वाला, अभी देखो इसका मशहूर है। पिंडी में माल नहीं मिलते, पिंडी का रेट जो है ना, कितने का है ये पिंडी का रेट होलसेल का 2000। आज इधर हम 2500 बोलते हैं, 2100 में दे रहे, 100 रुपये कमाई। ये जो है ना इसमें 3 किस्म माल मिलते हैं। एक ये होते हैं कोई ये वाला चीज़ 1200 का भी मिलते हैं और ये वाला 1800 का भी मिलता है। लेकिन मैं ये देखो ये भी चमड़े का। इमरान खान गवर्नमेंट ये तब्दीली है कुछ भी नहीं है बाबा, ये हमारा नीयत ख़राब है। इमरान खान का वज़ीर के हाथ में कुछ नहीं है। गलत है, शइ महंगी कई है, महंगी है। वो जेको रोज़ हलाए पियो 1000 में, अॼु 1500 और 2000 में हलाए तो छो हलाए तो? वो जेको आहे वो 100 वारो शइ 200 में ॾे थो, ग़लति है। इहो जोराबो आहे 50 में 100 में हलाए तो, छो हलाए तो 100 में? तव्हां बि कुझु इंसाफ़ कयो, बस जेको 5 रुपया ॾे थो उनजी भरिया हर को, इहो ग़लति आहे। तव्हां इनखे कंट्रोल कयो। गरीब सभई जेके आहिनि उहे कुझु न कुझु ख़्यालु कयो उनजो, उहे बि कुझु करनि न। हो गरीब वधा नी कुकदा, अमीर जेके आहिनि पघार वारा उहे वधी वञनि था, हे मिसकिन खे नथा ॾियनि। तव्हां उनजो इंसाफ़ कयो न, तव्हां नथा कयो, तव्हां ॻाल्हायो न, हिनखे सम्झायो न। हे कुझु बि न करेगा, 1000 वारो 2000, 1000 वारो 1500, हे बसि पंहिंजो दुकानु आहे। छा आहे वाणियो उहो सस्तो ॾे थो, हे वठी चवंदा हो त अधो खरी, हिते अधो खरी कमाइनि था, पोइ छा ग़रीब कंदो? 100 वारो शइ आहे त हुनजो 500 चवनि था। हा, घणो महांगाई आहे, सर्दी थी वियो तॾहिं महंगाई आहे, बिल्कुलु घणो महांगाई थी वियो आहे, सफ़ा घणो सम्झी। हाणे जेको 20 रुपये वारो गिडी आहे हुनजो 100 रुपयो चवनि था, वॾो आज़ार आहे असांजे लाइ, नथा वठूं त सीधे थो। ठीक है, मेहरबानी। इधर 1500-1400 के मिलते, समझ गया। ये लोग कह रहे इधर महंगे 700-500-600 के मिलते, हर चीज़ का अपना रकम होते। सस्ता है, सस्ता भी है महंगा भी है। दुकान में 200-300 रुपये पर के दुकान से। इमरान खान की गवर्नमेंट है तब्दीली है, अच्छा बात। सस्तो हाँ हालांकि माण्हू चवंदा त महांगो मिले थो नंढे बाज़ार में, माल सस्तो आहे। सी आहे, सर्दी आहे, सर्दी ज़बरदस्त आहे। अच्छा, हाँ बरेली में आहे सर्दी या शहर में? बरेली में, शहर में आहे, शहर में घटि आहे। ख़रीदारी कई आहे कोई? कोन अञा न कई आहे। न 1800 2100 2200 गिडी ॿुधाइनि था, ॿुधाए वञनि था। 18-2000 ग़रीब सी मरूं था, ख़रीद न करे सघूं था, काॾे वञूं? मजबूरी। इमरान खान जी गवर्नमेंट आहे, इमरान खान जी गवर्नमेंट आहे, ॾाढो महांगे करे मुल्क खे तपाए छॾियो, आज़ार में हूं। डीसी साहब खे अपील कयो सस्ती थिए। डीसी साहब असांजो रुॻो अपील आहे, अलाह खे सस्ताई थिए बाबा। बहुत परेशान हो जाते हैं। अब मार्केट जाते हैं कराची में तो उधर हमारे को जो है मिसाल की बात महंगा मिलता है ना, इधर हम आते हैं गरीब आवाम आते हैं परेशान होता है। अब ये को बात है हमारा 300 रुपये एक आदमी का खर्चा है, हम मुसाफिर लोग हैं, परदेश लोग हैं, कमरे का खर्चा है, बिजली का खर्चा है और रोटी का खर्चा है ना, तो इस वजह से हम भी परेशान हैं। महंगाई हद से ज़्यादा चली गई है ना, तो ये माना हो सके तो सस्ताई हो जाए तो बहुत अच्छा है, गरीब आवाम के लिए तो बेहतर है ये हो जाए, बस मेहरबानी। जी नाज़रीन, तव्हां शहरनि जूं ऐं जेको आहे दुकानदारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन जो इहो चवणु आहे त लंडे में बि जेको आहे त इंतिहाई महांगाई आहे। हिननि इहा अपील कई आहे डीसी साहब खे त शहर जो विज़िट करे लंडे बाज़ार में जेके शयूं जेके जैकेट रखियूं पियूं आहिनि उहे सस्तियूं कयूं वञनि, जीअं ग़रीब माण्हू हिन सर्दी में पाए सघे। नज़ीर मीरानी, सोच टीवी, कंदकोट।
सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.